हैदराबाद में जीएसएन महाज पारा सिंध में पानी खोड़ खिलाफ वर्ल्ड कैंपस का हैदराबाद प्रेस क्लब तक रैली कढ़ी एहतजाजी मुजाहरो कयो वियो। एहतजाजी मुजाहरे में जीएसएन महाज के वाइस चेयरमैन नवाज शाह बारई ऐं कारकुन ॻाल्हाईंदे चयो त पंजाब सिंध जी पानी खोड़ करे सिंध जे ज़मीननि खे बंजर बनाइण में पंहिंजो किरदारु अदा करे रहियो आहे, पर उन सां गॾु सिंध जा हुक्मरान जमायत पीपल्स पार्टी सिंध जे वॾेरनि ज़रदारी लीग जी ज़मीन खे पानी ॾेई सिंध जे पुछड़ वारे आबादकारनि खे पानी न ॾेई खेनि फ़सुल तबाह बर्बाद कया पिया वञनि। उन्हनि मुतालबो कयो त 1991 ईस्वी पानी ठाह त सिंध खे पानी ॾेई सिंध जे ज़मीननि खे बंजर थियण खां बचायो वञे, न त जीएसएन महाज पानी जीआपी लाइ पंजाब जो बॉर्डर बंदि करे एहतजाज तहरीक शुरू कई वेंदी। जीएसएन महाज गैरतमंद कारकुनो अॼु जीएसएन महाज जे तरफ़ां पंजाब जे तरफ़ां पानी जे मथां थियल गैर कानूनी कब्ज़े जे ख़िलाफ़ सॼी सिंध जे अंदरि पुरमन एहतजाज मुज़ाहिरनि धरणनि ऐं रैली जो सूरत में कयो वियो आहे। उन सिलसिले में अॼु हैदराबाद शहर में तव्हां सां गॾु थिया आहियूं। हिकिड़ो ई मुतालबो आहे त 150 सालनि खां सिंधु दरिया जे मथां कब्ज़ो करे वेठल पंजाब साम्राज्य खे लगाम ॾिनो वञे। पंजाब जेको समूरा कानूनी ऐं आइनी मुहादा लताड़े सिंध जे हिसे जो पानी 150 सालनि खां वठी करे पंहिंजे कब्ज़े में रखियो वेठो आहे। उन पानी जे ज़रिए हू पंहिंजा थर पर ऐं रेगिस्तान आबाद करे थो, पर सिंध पाणीअ जे कतरे जे लाइ सिके थी। हिकिड़े तरफ़ पंजाब पानी सिंध जो चोरी करे पानी जे मथां डैम ऐं कैनाल ॾे सिंध जे पाणीअ जे मथां धाड़ो हणे, ॿिए पासे जॾहिं उहो पाणी सिंध जे अंदरि चुके जे सूरत में अचे थो त आसिफ ज़रदारी, ख़ुर्शीद शाह, मुराद शाह, शर्जील मेमण जहिड़ा गुंडा, दहशतगर्द, वतन फ़रोश, सिंध जा दुश्मन ऐं अज़ली वेरी वॾेरा इहे जागीरदार पीर मीर मुला सिंध जो पाणी खणी वञनि। पाणी जंहिंखां सवाइ सिंधियुनि जे जीअण जो ॿियो को बि ज़रियो न। वाटर कम शहीद ऐं डेरा मोड़ ते बंदि कंदासीं। असां सॼी सिंध में फीता रोक ऐं शटर बंदि हड़ताल जो सॾु ॾींदासीं, पर कंहिं बि क़ीमत ते पंजाब जी उरे ज़ोराई इन ॾाढ ऐं जबर खे क़बूल करण जे लाइ तयारु न। पाणी सिंधी माण्हुनि जे ज़िंदगी ऐं मौत जो मसइलो आहे। अॼु दरिया जे मथां पंजाब जो गैर कानूनी कब्ज़ो, सिंध सुकी बड़बान थी वीरान थी वई आहे। अफ़सोस जी ॻाल्हि, असांजा माण्हू मरनि था। अफ़सोस जी ॻाल्हि आहे जॾहिं माण्हू गुज़ारे वञनि था तिबई या गैर तिबई सिंध जे अंदरि, उन्हनि माण्हुनि खे गुसल जेतिरो पाणी नथो मिले। एॾी करबला हूंदी, कल्ह जो यज़ीद उन हुसैन जो पाणी बंदि कयो, अॼु जो यज़ीद 6 करोड़ माण्हुनि जो पाणी बंदि करे वेठो आहे। माना उन यज़ीद खां भई यज़ीद वधीक जेको आहे उहो ख़तरनाक। इन जे करे सॼी सिंध खे गुज़ारिश ऐं अपील करूं था, पाणी बचाइण जे लाइ, पाणी हासिल करण जे लाइ, दरिया तां कब्ज़ो हटाइण जे लाइ बिना पार्टी फ़र्क़ जे, अक़ीदे, मज़हब, रंग नस्ल जे फ़र्क़ खां हटी करे सिंधी थी मैदान ते अचो, जदोजहद में अचो, रोडनि जो सींगार बणिजो, एहतजाज करियो। पाणी जेकॾहिं न हूंदो त क़ौम तव्हांजी मुकमल तौर ते ख़तमु थी। क़ौम जो जियापो पाणीअ में आहे, इंसान ज़ात जो जियापो पाणीअ में आहे। अॼु सिंधियुनि जी लखे एकड़ ज़मीन गैर आबाद, टिनिनि बैराजनि ते लखे एकड़ ज़मीन आबाद थींदी हुई, फ़सल सड़नि।